गॾु मां तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ IG सिंध पारां मंछा जे ख़िलाफ़ शुरू कयल मुहिम कामयाबीअ सां जारी आहे। SSP सागर एजाज़ अहमद शेख जी अॻवानीअ में कामयाब कार्रवाइयूं कंदे SHO सराड़ी जाबिर हुसैन लाहूती मंछा जे डीलर मोहम्मद बख्श उर्फ बख्शू टालपुर खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 2 किलो चर्स हथ करे वरितो आहे, जॾहिं त जवाबदार अॻु बि मंछात जे 2 केसनि में चालान थी चुका आहे। SHO किपरो रहम हुसैन वसवाणो पंहिंजे मातहत अमले सां गॾु मंछात फरोश नियाज़ मोहम्मद उर्फ नियाज़ ख़ासकेरी जे गोदाम ते कामयाब छापो हणी 29,500 गुटखा पुड़ियूं हथ करे वरितियूं आहिनि, जॾहिं त हिक ॿी कार्रवाईअ में मंछात फरोश जीथू भील खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 30 लीटर देसी शराब हथ कयो वियो आहे। गिरफ़्तार मंछात फरोशनि ख़िलाफ़ मंछात एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल कयो वियो आहे।